अवामी न्यूज़ ते ख़बरों जो सिलसिलो जारी है। अवां खे खिप्र मां ख़बर ॾींदासीं त खिप्रो वेझो खाणी शरीफ़ में नाले वारे सूफ़ी शाइर फ़क़ीर वली बख़्श जी 35 वर्सी मल्हाई वई। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था खिप्रे खां अवेस कुंवर जी ही रिपोर्ट। खिप्रो वेझो खाणी शरीफ़ में नाले वारे शाइर फ़क़ीर वली बख़्श जी 35 वर्सी मल्हाई वई, जिते शाइरनि सिंध चाहींदड़नि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सूफ़ी सुंग में रागिन पारां राग ॻाए आख़िरी आरामगाह ते चादर चाढ़े दुआ घुरी। उन मौक़े ते मुशाइरो पिणु मुनक़द कयो वियो, जंहिंमें मुक़ामी तोड़े ॿियनि शहरनि ऐं ॻोठनि खां आयल शाइरनि पारां पंहिंजूं नकोर तख़लीक़ूं पेश कयूं। मुशाइरे जी सदारत नाले वारे शाइर ऐं दरगाह मंठार फ़क़ीर जे गादीनशीन फ़क़ीर मोहम्मद बख़्श ज़ामिन कई। उन मौक़े ते फ़क़ीर मोहम्मद बख़्श ज़ामिन ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तरीन शख़्सियत जा मालिक हुआ ऐं संदन शाइरी जेका काफ़ी सुठनि रागिन ॻाई आहे, जंहिंमें उस्ताद मंज़ूर अली ख़ान, आबदा परवीन या हिते जा जेके लोकल सुठा ॻाइणा हुआ, कादर बशकहरी, पंहिंजो तारो फ़क़ीर जंहिंजो हींअर वफ़ात थी आहे, उन्हनि ॿियो खोड़ सारनि ॻाइणनि संदन शाइरी ॻाई आहे। संदन बहितरीन शाइरी आहे। संदन रसालो हिकिड़ो शाइरी जो छपियल आहे, पिरी तुंहिंजी प्यास में। कमु आहे मोहबत करणु ऐं मोहबत जो दर्स ॾियणु। हिते जेके बि अचनि था से मोहबत सां मिलनि था, कंहिंखे बि का लालच लोभ कोन्हे। हिते सभु को मोहबत वंडणु अचे थो ऐं मोहबत वठणु अचे थो। असां अॼु वली बख़्श साईं जे ॾियारे तहत मोहबत वंडण हिते मोहबत वठणु आया आहियूं मंठार साईं दरगाह ते। वली बख़्श साईं ॿियो नंबर गादी नशीन हो। संस पैगाम आहे मोहबत जो, दर्स आहे त वली बख़्श इहा आहे वॾाई वॾी घायो गुरूं थियूं कनि जान जॾी ॾिनी इश्क अकुल खे मथे ते मॾी तंहिंजो वरियनि खां वठी वेर आहे। सुठी साफ़ सुथरी ऐं साफ़ सिंधीअ में शाइरी तमामु सुठे में सुठी शाइरी आहे। उहा जेका शाइर जूं सिन्फ़ूं हर सिन्फ़ ते ॻायो अथसि, ग़ज़ल हुजे, वाई हुजे या मदाह मौलूद हुजे या बैत हुजनि, पर हर नमूनो हर सिन्फ़ ते ॻायो अथसि। उन में तजनीस लरफ़ी तमसील या जेके बि शाइर जूं इंग्रीडियंट्स आहिनि से मुकमिल आहिनि। कामिल शाइर हिकिड़ो चइजे त हिन में को शाइर कामिल, शाइर त कामिल आहे पर शाइर बि कामिल मुकमिल अथसि, हिन में को शक कोन्हे को। शाइरी भले में भली आहे ऐं हिकिड़ो इहो शाइर आहे त झाती पायो मोड़ो लिकायो छॾे अलबेलियूं अखियूं अटकायो छॾे। इहो फ़क़ीर वली बख़्श साईं आहिनि। माना हुनजा ॿोल जेके आहिनि से अहिड़ा अंदाज़ में आहिनि। मोतबर माण्हू हुया, फ़क़ीरतन माण्हू हुया ऐं सदाईं दरगाह सां प्यारु मोहबत करण वारा, इंसान सां ग़रीबनि सां मोहबत करण वारा हुया। ऐं उन्हनि जी शाइरी जेका आहे तमामु हिकिड़ो मिजाज़ बि आहे, हक़ीक़ी बि आहे, रूहानियत बि आहे। उन जी शाइरी ते केतिरो ॻाल्हाइजे, जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। ऐं इहे ई दरगाहूं जितां प्यारु मोहबत प्रेम जो दर्स मिले थो, इन्हनि दरगाहनि तां फैज़ मिले थो। सालियाने में शरीक माण्हू जो चवणु त फ़क़ीर वली बख़्श जी शाइरी में प्यार मोहबत अमन जो दर्स मिले थो। उन मौक़े ते सालियाने में सूफ़ियाने राग जी महफ़िल थी, जंहिंमें सूफ़ी रागिन ॻाए वजत तारी करे छॾियो। अवेस कुंबर, अवामी न्यूज़, खिप्रो।